अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, मैं अरशद अली ऐं तव्हां मुंहिंजो चैनल यूट्यूब लुबाबा लर्निंग होम ॾिसी रहिया आहियो। अॼु जो वीडियो कमाल थियण वारो आहे। सो अॼु जी वीडियो में असां मैथमेटिक्स जी पोर्शन में इनवर्स प्रोपोर्शन सम्झंदासीं, यानी उल्टो तनासुब। पहिरियां डेफिनेशन सम्झो। व्हेन वन क्वांटिटी इंक्रीज़िस द अदर डिक्रीज़िस, यानी हिकिड़ी शइ वधे त ॿी शइ घटिजे त उनखे इनवर्स प्रोपोर्शन यानी उल्टो तनासुब चइबो आहे। सो असां वटि हिते सुवालु आहे, जेकॾहिं 12 मज़दूर कम खे हिकु ॾींहं में मुकमिल कनि था त 6 मज़दूर उहो कमु केतिरे वक़्त में कंदा। सो हाणे हिन क्वेश्चन खे असां सोल्व कंदासीं। सो तरीक़ो ईअं आहे, अवां ईअं लिखो 12 मज़दूर लिखो ऐं ॾींहुं लिखो 6 मज़दूर ऐं तव्हां क्वेश्चन मार्क ॾेई करे इन तरीक़े सां तव्हां सोल्व करे सघो था। सो अचो त हिन क्वेश्चन खे सोल्व कयूं था। सो हाणे 12 खे डायरेक्टली जेको आहे हिक सां ज़रब कंदासीं, जवाबु ईंदो 12। उन खां बाद बाय असां 6 खे डिनोमीटर में रखंदासीं। सो हाणे हिते सिम्पलीफाई कंदासीं। 6 जो कोड़ो 6 ते हिकु दफ़ो ऐं 12 ते 2 दफ़ा। हाणे यानी जेकॾहिं 12 मज़दूर हिकिड़े ॾींहं में कम खे मुकमिल कनि पिया त उन जॻह ते असां 6 मज़दूर मिसाल कम ते लॻायोसीं त उहे 6 मज़दूर 2 ॾींहं वरितऊं। त हिन फार्मूले तहत हिन तरीक़े सां इनवर्स प्रोपोर्शन जा कई सारा हिसाब हल करे सघो था। अगर वीडियो सुठो लगे तो लाइक कमेंट ऐं शेयर करणु न विसारिजो। अल्लाह हाफ़िज़।